तोबो डेरो लगी यूसी मेरठ जे ॻोठ खज़र ख़ान मंगरेजो ऐं आसपास जे माण्हुनि नौ लखी पुल वटि एहतजाज करे धरणो हयो। हिननि सख़्त एहतजाज कंदे चयो त PST तहलके सोबो डेरो में मंगरेजा बिरादरी जा 50,000 खां मथे वोट दाख़िल आहिनि, पर गुज़िरियल 40 सालनि खां मंगरेजा बिरादरी जा वॾा नंढा ॻोठ बुनियादी सहूलियतुनि ख़ासि करे रोड रस्तनि खां बुरी तरह नज़रअंदाज़ थियल आहिनि, जंहिं करे उन्हनि मुज़ाहिरनि उस्ताद नेमतुल्ला अली नेमत मंगरेजो, अमानुल्ला मंगरेजो ऐं ॿियनि जो चवणु हो त गुज़िरियल 40 सालनि में हिन इलाइक़े खे न रोड मिलिया, न बिजली मिली, न स्कूल मिलिया, न अस्पताल, न गैस मिलियो, पर का बि सहूलियत नाहे मिली। सिंध हुकूमत नोटिस वठी इंक्वायरी करे ॿी सूरत में चूंडियल नुमाइंदनि जी ख़राब कारकर्दगी बाबति नेशनल हाईवे हिंगोरजा ते बुख हड़ताल कैंप क़ाइमु करण जो एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।